अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, पाण हिन वक़्तु मौजूदु आहियूं सखर में ऐं पंहिंजे सोणे मुर्शिद जेको आहे सैयद इशफ़ाक़ हुसैन शाह वटि जेको आहे मौजूदु आहियूं ऐं वादे जे मुताबिक़ अॼु साईं पाण खे जेको आहे उहो शुगर जो नुस्ख़ो जेको आहे उहो ॾियनि था पिया। सो हाणे जेको आहे अचो त साईं खां जेको आहे उहो नुस्ख़ो जेको आहे पाण वठूं था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू साईं। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। औज़ु बिल्लाहि मिनश हिकु मिनट। शैतानिर रजीम। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। साईं, सभ खां पहिरियां मां पंहिंजो तारुफ़ु करायां। सैयद इशफ़ाक़ हुसैन शाह बुखारी। असुलु असांजो शहर पिरियालो शरीफ़ आहे ऐं तालुको किंगरी, डिस्ट्रिक्ट ख़ैरपुर मीरस। साईं, हाणे अर्ज़ु इहा त अॼु जेको तव्हांखे असां नुस्ख़ो ॾींदासीं इहो इन जी हिकिड़ी तारीख़ आहे त कराची में हिकिड़ो पठाण हुयो, उनजे पेर जी खुड़ीअ में ज़ख़्मु थी वियो, उनखे शुगर हुई तमामु वॾी। पोइ डॉक्टरनि उनखे चयो त भाउ तूं इहो पेर कटराए। हाणे हिन चयो त जेकॾहिं मां पेर कटरायां त किराए जी जाइ मां बचा किथां पालियां, मज़ूर माण्हू हुयो। पोइ ॾाढो वीचारो परेशान थियो, कॾहिं मस्जिद में वेही क़ुर पाक पढ़े पियो त हुनजा ॻोढ़ा क़ुर पाक ते किरनि पिया। पोइ उते हिकिड़ो को बुज़ुर्ग अचानक माना नमूदार थियो, उन चयोसि बाबा तूं अलाह जे घर में वेही ऐं तूं रोई थो ऐं पंहिंजो सुठी ॻाल्हि त न आहे। हुन चयो बाबा हाणे अलाह जे दर ते न अचां पियो, मां किथे वञा। माना मुंहिंजे लाइ त आख़िरी रस्तो इहो आहे, जॾहिं हू असांखे पंहिंजो न पैसा आहिनि न मज़दूरी थो करे सघां, डॉक्टर चए थो पेर कटराए, हाणे मां वटि खाइण लाइ कोन्हे त मां पेर कटराइण लाइ मां पैसा किथां आणींदुमि। पोइ उन बुज़ुर्ग छा कयो जो खीसे मां हिनखे नुस्ख़ो कढी ॾिनई। उन पठाण इहो नुस्ख़ो जेको आहे हुनखे मोटाए ॾिनो, चई बाबा हे खणो, मूंखे मानी खाइण लाइ कोन्हे, मां पैसा किथां आणियां। वरी उनखे उहा ओतिरा पैसा कढी ॾिनई जेके जेतिरे मां उहा दवा आई। पोइ हुनखे उहा दवा चयईं त बाबा तूं हीअ दवा तूं खाए 1 महीने ताईं खा। 1 महीने खां पोइ हल्को फुल्को ज़रदो या थोरी मिठी चांहि तूं पी सघें थो। 2 महीननि खां पोइ इहा तुंहिंजी शुगर बिल्कुलु 0% थी वेंदी ऐं पोइ जेको वणे तूं जेको आहे सो खा पी। त हुन शख़्स ईअं कयो, 1 महीने जे अंदरि ई हुनजी शुगर जेका आहे उहा ख़तमु थी वई, ज़ख़्म बि हुनजो ईअं ख़तमु थी वियो बग़ैर दवा दरमल जे। पोइ मां कुझु ख़ाली कैप्सूल हिकिड़े मेडिकल स्टोर तां सखर मां वठंदो हुउसि। पोइ उनखे उतां उहो नुस्ख़ो जेको मिलियो उहो बि भउ कोन पियो ॾिए त यार हे कंहिं अहिड़े माण्हू खे न ॾियूं जेको कमाई जे कढ पए। पोइ मुंहिंजी ख़बर हुअसि त साईं जेको आहे सो दवाऊं ठाहींदो आहे। पोइ उन मूंखे इहो जेको आहे सो नुस्ख़ो ॾिनो। त उन खां पोइ मां उहो नुस्ख़ो हिकिड़े ॿिए दोस्त खे ॾिनो जेको अॻ में हिकिड़ी इहा दवा हलाईंदो हो, कोई ठाहे ॾेई वेंदो हुउसि पथरीअ जी। हुनखे मां ॾिनो, हुनखे ख़ाली कैप्सूलनि जी थैली बि वठी ॾिनी। हुन छा कयो जो मां पहिरियों जेको पेशेंट हुन ॾे मोकिलियो, पैसा न वठिजांइ, फी सबीलिल्लाह तोखे न आहे हलाइणो त तूं न हलाए। पोइ हुन पैसा वरिता। हुनजी न्याणी जवान हुई, उनजी 70 खां 2 ॼाण तां ॼंग भॼी पई। 7 लख रुपया ख़र्चायुसि। त मां चयोमांसि तोखे मां झलियो हो त तूं हुनजा पैसा न वठि। पोइ कसम पियो खणे, मूं चयोमांसि मुंहिंजे दोस्त खां तूं पैसा वरिता त मां तो ते एतबार छाजे लाइ कयां। पोइ हाणे उहो नुस्ख़ो हुन विञाइजी वियो आहे, मूंखां घुरे पियो। मां चयोमांसि बाबा हाणे तोखे नुस्ख़ो न ॾींदुमि, छाजे करे त तूं हिकु दफ़ो जेको वाइदे ख़िलाफ़ी कई आहे, तूं पैसा वरिता आहिनि। हाणे हिन जे लाइ तव्हांखे ॿुधायूं था त इहो नुस्ख़ो जेकॾहिं तव्हां पंहिंजे लाइ पाण ठाहे इस्तेमालु कयो, अलाह तव्हांखे तौफ़ीक़ ॾे, ठाहे अलाह जी राह में ॾियो। पर इहो तव्हांखे वरी बि मां गारंटी ॾियां थो, आज़माइणो थो भले आज़मायो त हुन वांगुरु जीअं जंग हुनजी भॻी, ईअं तव्हां सां बि थींदो। जे आज़माइणो थो भले तजुर्बो कयो, पर पैसो न आहे वठिणो। हुन माण्हूअ खां जेको बि दवा फी सबीलिल्लाह ॾियणी आहे नथा ॾियो, तव्हां पंहिंजे लाइ इस्तेमालु कयो। पर उहो जंहिं माण्हूअ खे नुस्ख़ो ॾियणु चाहियो त हुनखे भले विकिरो न आहे करिणो। जो ज़रूरतमंद आहे उनखे नुस्ख़ो तव्हां लिखी ॾियो, पर उन माण्हूअ खां पैसा न आहिनि वठणा दवा जा। सो हाणे नुस्ख़ो तव्हांखे ॿुधायूं था। हिन में 9 शयूं आहिनि। हिन में हिकिड़ो आहे सोया, ॿी काकज। हाणे सोया ऐं काकज 2 अहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे हिकमत जी ज़ुबान में सॾिबो आहे बिरयान करणु। बिरयान करणु माना तए ते थोरो उन्हनि खे तव्हां गरम कंदव त जीअं हुनजी हवा जेका आहे उहा निकिरे, साड़णो न आहे,
माना इहे कारो करे छॾियो ईअं माना तओ ततल हुजे त उन ते रखी थोरो हुनखे माना घुमाए गरम करे तंहिंखां पोइ हुनखे लाहियो। इहे ॿ शयूं आहिनि सोया ऐं काकज। बाक़ी ॿियनि दवाउनि खे तव्हांखे तए ते सेकणो न आहे। हाणे सोया काकज ॿियो मेथी दाणा जेके असां हुरबो चऊं था मेन खे वाह वाह थी पवंदी आहे त उहो हुरबो जेको ॾींदा आहियूं गाह में उन्हनि खे त उहो हुरबो। ॿियो आहे इंदर जो तलख़, हे इंडिया खां ईंदो आहे। जव जेके पाण घोड़नि ॿोड़नि खे खाराईंदा आहियूं इन्हनि इहे असां वारा त मिठा जव हूंदा आहिनि पर हो कोड़ा जव हूंदा आहिनि उनखे हा उनखे फारसीअ में चइबो आहे इंदर जो तलख़। पर कोड़ा जव चवंदो त बि पसारी जेका त सम्झी वेंदो। ऐं पंजी शइ आहे कारी जीरी। इहा कारी जीरी घणो करे जिन माण्हू खे ख़ारिश वग़ैरह थींदी आहे उन्हनि खे बि इहा जेका सा माना खाराइबी आहे, कोड़ी थींदी आहे ॾाढी। ऐं छहीं शइ आहे वाव वणंग। वाव वणंग इहा बि माना ॿूटी आहे जेका पसारी टो तव्हांखे मिलंदी। ऐं ॿियो सतों आहे असां सिंधीअ में हुनखे चराटो चवंदा आहियूं ऐं उर्दू वारा हुनखे चिरायता चवंदा आहिनि। चिरायता पंजाबीअ में बि चरायता चइबो आहे। त उहो ॾिसिजो चिरायतो हिकिड़ो न असुलु बि ईंदो आहे नकुल बि ईंदो आहे त हुनखे चइबो आहे असुलु शइ जेका था ॾियो। त इहो बि इंडिया खां ईंदो आहे चिरायतो। ऐं ॿियो ॼमूं जेके असां खाईंदा आहियूं उन मां जेके खोखड़ा निकिरंदा आहिनि उनखे उर्दूअ में चवंदा आहिनि जामन का बीज या ॼमूं जा खोखड़ा जीअं असां चऊं। ऐं इहा 8 शइ इहा आहे। ऐं 9 शइ आहे नंढी हरीड़। हाणे इहे सभु शयूं जेके आहिनि उहे सभु हम वज़न आहिनि। तव्हां जेतिरी दवा ठाहिणु चाहियो 100 ग्राम था वठो तव्हांजी मर्ज़ी, 200 ग्राम था वठो माना हम वज़न आहिनि। हाणे हिननि सभिनी खे कुटे हिननि जो ठाहियो सुफ़ूफ़ सफ़ा जीअं पाउडर थी वञे। पोइ पाउडर जेको आहे उहो तव्हां कैप्सूल ईंदा आहिनि हिकमत जी ज़ुबान में हुनखे सॾिबो आहे 0 ऐं तव्हांखे अंग्रेजीअ में हुनखे 500 mg ऐं ॿिया हूंदा आहिनि 1000 mg त हिकमत में हुनखे सॾिबो आहे 00। हाणे हिकमत में जीअं कैप्सूल जो नंबर जीअं 1 नंबर वरी 0 खां नंढो आहे, वरी 2 नंबर उन खां नंढो आहे, 3 नंबर उन खां नंढो आहे, 4 नंबर उन खां नंढो आहे, 5 नंबर उन खां नंढो आहे। त इहे जीअं नंबर वधाइबा त कैप्सूल नंढो थींदो वेंदो। ऐं हे सॾिबो आहे 0 माना 500 mg ऐं 1000 mg वारे खे 1 ग्राम बि सॾिबो आहे ऐं पंहिंजो 1000 mg बि हुनखे सॾींदा आहिनि। त तव्हां उन खां जेको नंढो आहे उहो 0 वारो कैप्सूल जंहिंखे 500 mg सॾिबो आहे उहो कैप्सूल तव्हां भरे माना ज़ोर सां हुनखे भरियो ऐं उहो तव्हां सुबुह मंझंदि शाम इहो 3 टाइम हुनखे तव्हां खाइणो आहे। ऐं इहो इनशा अल्लाह ताला तव्हां पाबंदी सां खाईंदव ऐं परहेज़ सां खाईंदव। जीअं शुगर वारा परहेज़ कंदा आहिनि मिठाण कंहिं बि शइ जे वेझो न वेंदव। परहेज़ सां तव्हां महीनो खाओ। महीने खां पोइ तव्हां हल्की फुल्की मिठी चांहि बि पी सघो था, थोरो ज़रदो खाई सघो था। ऐं ॿियो महीनो तव्हां पूरो कंदव त शुगर जड़ खां ख़तमु थी वेंदी इनशा अल्लाह ताला। तो इहो नुस्ख़ो जेको आहे साईं असांजो प्रियाले खां परियां कोट मीरबम जो शहरु आहे जिते मुंहिंजो नानो पाकिस्तान खां पहिरियां जो हकीम हूंदो हो हकीम सईद इमाम अली शाह। हे उन्हनि जो सदरी नुस्ख़ो आहे ऐं उहो कई दफ़ा आज़मायल आहे। ऐं तव्हां जॾहिं बि इहो नुस्ख़ो इस्तेमालु कयो त सईद इमाम अली शाह जे लाइ तव्हां जेको आहे सूरे फातिहा जेका आहे उहा पढ़ी ऐं हुनजे रूह खे हुनजो सवाबु जेको आहे बख़्शो इहो तव्हांजे लाइ ज़रूरी आहे ऐं साले सवाब जे लाइ। वसलाम।